मोहम्मद अब्बासी साईं वारनि जा जेके वॾड़ा असांजा जेके भी क़रीब हे फ़ानी दुनिया छॾे विया उन्हनि जे रूहनि खे पेश कयोसीं। ओ मौला सभिनी के आका करीम जो पाड़ो कचहरी ग़ुलामी नसीब फरमा। ओ मुझा करीम अल्लाह अॼु 21 रमज़ानुल मुबारक मौला अमीर जे शहादत जे ॾींहं ते फ़कीर साईं जे घर में लख सलवात थी आहे ऐं रोज़ेदारनि जी इफ़्तारी थी आहे। ओ मौला फ़कीर साईं जी अॼोकी ग़ुलामी ख़ैर अॼोको न्याज़ पंहिंजी बारगाह में क़बूलो मंज़ूर फरमा। ओ मौला सॼी काइनात में सॼी दुनिया में अॼु जन भी अली अली कयो न्याज़ कयूं सबीलूं कयूं मौला जे लाइ आज़ादारियूं करे रुना सभिनी जी ग़ुलामी क़बूल फरमा। फ़कीर अरबाब अली साईं के साईं जे पुटनि बचड़नि न्याणियुनि के साईं जी घर वारी के सेहत अता फरमा। साईं नूर मोहम्मद अब्बासी साईं के उस्ताद मोहम्मद असलम पठान साईं के साईं जे बचड़नि के क़यामत ताईं आबाद फरमा। गुलज़ार फुलपोटो साईं जा अलायार फुलपोटो फैज़मंद भंड साईं जा बच्चा घर आबाद फरमा। इरशाद अहमद सुबरो साईं जे बाबा साईं के अली बख्श बाबा के जो सवाब सलवात जो सवाब भी पेश कयोसीं। ओ मौला ए करीम असां जेके भी दुआ में शरीक आहियूं असां सभिनी के रमज़ान जा सभई रोज़ा रखण भी नसीब कर ऐं सभिनी जा रोज़ा पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। बीमारनि खे शफ़ा अता फरमा। ओ मौला अॼु जे ॾींहुं अम्मा ज़ैनब यतीम थी 21 रमज़ान मौला अली जी शहादत जो वास्तो थी मुंहिंजी मदद फरमा। ओ मौला ए करीम सॼी दुनिया में सॼे पाकिस्तान में सऊदी ईरान इराक शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि हर मोमिन पंहिंजे घर में लख दुरूद पढ़ाया दुआ क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदर।